गाड़ी इलाके की बिटिया नारे जो या गाड़ी बैनर के खोलियो असेंबलियुनि मां मुंतखब जाली सदर जाली असेंबलियुनि मां मुंतखब जाली सदर कंहिं बि क़ीमत ते अहिड़ा फ़ैसिला नथो करे सघे न ई असां उनखे फ़ैसिला करणु ॾींदासीं। त मां इहो सम्झां थो पियो कि अचण वारे ॾींहंनि में हीअ जेका तहरीक आहे इहो अञा पुरजोश अंदाज़ में अॻिते वधंदी। अॼु असांजो पहिरियों वादो असां कंहिं बि सूरत में क़बूल नथा कयूं पिया। जाली असेंबलियूं को अहिड़ो क़दम नथियूं खणी सघनि जेको सिंध जे अवाम जे बुनियादी मुफ़ादनि जे ख़िलाफ़ु हुजे। इनशाला अॼु जेको आहे सो इहे सॼे सिंध में प्रोटेस्ट थी रहियो आहे ऐं अॻिते हली जेको आहे प्रोटेस्ट खे वधाईंदासीं। मां वेलकम कयां थो पियो असांजे नंढड़े नासिर सूमरी साहिब खे त हू JUI खे हिते रिप्रेज़ेंट कंदे ॿियनि को तमामु जेके बि तंज़ीमूं आहिनि उनजा हिते रिप्रेज़ेंटेटिव्स मौजूदु आहिनि ऐं जेको आहे असां हिन ॻाल्हि जो ऐलान था कयूं पिया त हीअ इर्साइक जी तरमीम नामंज़ूर, ही डैम ठाहिणु नामंज़ूर, ही कैनाल ठाहिणु नामंज़ूर, जाली सिंध ज़रदारी हुकूमत नामंज़ूर। अब्बासी साहब अवां खे अॼु जे हिन एहतिजाज जो कॉज़ ऐं मक़सदु ॿुधायो। हिन वक़्तु सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। अॼु कराची खां वठी करे कंदकोट कश्मीर ताईं हर ज़िलई हेडक्वार्टर में सिंध जा हक़ीक़ी वारिस सिंध जे मसाइल जे हल जे लाइ, सिंध जे पाणीअ जे लाइ, सिंध जे हक़नि जी हासिलात जे लाइ मैदान ते, रोडनि ते, रस्तनि ते निकितल आहिनि। हिन सख़्तु गर्मीअ में अॼु लाड़काणे में बि लाड़काणे वासी सिंध जे पाणीअ जे हवाले सां पंहिंजो आवाज़ बुलंद करे रहिया आहिनि। अरसा जो हिकिड़ो पुराणो नेटवर्क ऐं निज़ाम ठहियल आहे जेके बमुश्किल सिंध जे सुजावनि धुरिन क़बूल कयो हो। अॼु हिकु दफ़ो ॿीहर उन अरसा जे निज़ाम खे मुतनाज़े बणाइण जी कोशिशि कई पई वञे ऐं मां हैरान आहियां त हिकिड़े तरफ़ ऐवान सदर खां अरसा जे निज़ाम खे मुतनाज़े बणाइण जे लाइ ऑर्डर्स जारी कया पिया वञनि ऐं ॿिए तरफ़ पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत सिंध असेंबली मां ऐं सेनेट मां मज़म्मती करारदाद मंज़ूर करे सिंध जे माण्हुनि खे बेवकूफ़ बणाए रही आहे। मां पीपल्स पार्टी जे दोस्तनि खां हीउ सवाल ज़रूरु कंदुसि त जेकी ऐवान सदर खां निकितल नोटिफिकेशन आहे उहा सिंध सां वफ़ादारी आहे या सिंध असेंबली में पेश कयल करारदाद सिंध सां वफ़ादारी आहे। दुरंगी छोड़ यक रंग हो जा, सरासर मोम बन या फिर संग हो जा। हिन वक़्तु दरियाए सिंध जी सूरत अवां जे साम्हूं आहे। पाणी या त सिंध खे ॿोड़े रहियो आहे, पाणी या त सिंध खे सुकाए रहियो आहे। सैलाबी पाणीअ जे निकालीअ जे लाइ सिंध हुकूमत कोई बंदोबस्तु न करे सघी ऐं जेको पाणी अचे पियो उन ते डैम ठाहे करे सिंध खे तबाह करण जी कोशिशि कई पई वञे ऐं हाणे अरसा जे निज़ाम खे मुतनाज़े बणाए मां सम्झां थो सिंध जे पाणीअ खे रोके करे सिंध खे बंजर बणाइण जी साज़िश थिए पई। जमियत उलमा इस्लाम ऐं सिंध जूं ॿियूं तमामु क़ौम परस्त मज़हबी सियासी जमातूं सरापा एहतिजाज आहिनि। कंहिं बि क़ीमत ते सिंध जे पाणीअ ते कंहिं बि कुवत खे धाड़े हणण जी इजाज़त न ॾिनी।